एक दफ़े एक मौलवी साहब मूंखे ॿुधायो त मां कंहिं गलीअ मां गुज़री रहियो हुयुसि त मुंहिंजे पाड़े जी हिकिड़ी औरत पंहिंजे मासूम ॿार खे कुटे पई, मार पई ॾे ऐं मार ॾींदे बुरा भला लफ़्ज़ पियो हुनखे ॻाल्हाए पई, तो ज़लील कयो आहे, तो ख़्वार कयो आहे, मूंखे पढ़े नथो, तूं पाड़े जे ॿारनि सां विढ़ी पियो, पाड़े जे ॿारनि सां ज़्यादती पियो करी, वॾनि जो चयो नथो वठी, मारे बि पई उन ॿार खे, थोरो ख़ुदि रोए बि पई ऐं ॿार बि रोए पियो। सो मार ॾींदे ॾींदे आख़िर उन पंहिंजे ॿारड़े खे, मासूम खे, पुटड़े खे घर मां ॿाहिरि कढी छॾियो ऐं दरवाज़ो बंदि करे छॾियो। हुन मौलवी साहिबु चयो त मूं जॾहिं इहा माजरा ॾिठी, इहो मामिलो ॾिठो त मां झटि सवा जे लाइ बीह रहियुसि, छो त मुंहिंजे पाड़े जो मामिलो हुयो। मुंहिंजो ॾिसां त ॿारड़ो छा थो करे। ॿारड़ो जॾहिं निकितो घर मंझां त थोरो अॻिते हलियो ऐं अॻिते वधंदे वरी मोटी पियो। मां बीठो आहियां, ॾिसां पियो, जीअं मोटी आयो त दर जा जेके ॾाका हुया, ॾाकण हुई, 3-4 ॾाका ठहियल हुया, ॿारड़ो उन्हनि ते वेही रहियो। वेठे वेठे उहो उते बसि कंधु हेठि कहीं वेठो रहियो, कुझु देरि वेठो ऐं पोइ उते ई दर जे ॾाकण ते कंधु रखी चावठ पंहिंजे ते सुम्ही पियो। मौलवी साहिबु चयो त मां इहो लकाप ॾिठो ऐं ॿारड़े खे मूं जाॻायो। मूं हुन खां पुछो त पुट छा मामिलो थियो आहे? चई मुंहिंजी अम्मा मूंखे मारे थी, बार बार ज़लील थी करे पई, घर मां तड़े कढियो अथई, इन जे करे मां रोआं बि थो ऐं हीअ मुंहिंजी हालत आहे। त मौलवी साहिबु चयो त मां हुन खां पुछा कई त तूं वएं वरी मोटी आहे, पोइ हलियो वञी या परे काॾे? त उन ॿारड़े मूंखे जवाबु ॾिनो त साईं केॾां वञा, मूंखे दुनिया में ॿी अमड़ किथां मिलंदी, अमड़ त इहा हिकु ई आहे। सो बहरहाल हुनजी माउ अची दर खोलियो ऐं दर खोले हुन ॿार खे अंदरि वठी वई ऐं हुनखे वञी भाकुर पाई, पर चई छो त इहा ॻाल्हि दरवाज़े जे अंदरां हुनजी माउ ॿुधी वरिती। चई त जॾहिं तूं मूंसां एतिरो प्यार बि करे थो, जॾहिं तूं मूंसां एतिरी मुहबत बि करे थो, त पोइ तूं मुंहिंजा पुटड़ा, मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो चयो छो नथो वठी पियो? सो दोस्तो, माउ इहा हस्ती आहे जेका किथे बि नथी मिली सघे। अॼु जेकॾहिं अमड़ तव्हांजी ज़िंदा आहे त इहो यादि रखो त इहा अमड़ जॾहिं हली वई, तव्हां खां छिजी वई, धार थी वई ऐं पंहिंजी अज़ली ज़िंदगी तरफ़ हली वई, त तव्हां पूरी दुनिया में ॾीओ खणी ऐं घुमो, तॾहिं बि अहिड़ो माउ जहिड़ो रिश्तो कॾहिं न मिलंदो। सो दोस्तो, ॾिठो इहो वियो आहे त असांजे घरनि में अहिड़ियूं खोड़ सारियूं पोड़ियूं औरतूं मौजूदु आहिनि जिन जो असां क़दुरु क़ीमत न आहियूं ॼाणंदा, उन्हनि जो को बि क़दुरु न आहियूं कंदा, उन्हनि खे वक़्तु न आहियूं ॾींदा। इहे उहे औरतूं आहिनि जिन असांखे पालियो पोसियो आहे, जिन असांखे वॾो कयो आहे, जिन पंहिंजी थञ पीआरे ऐं असांखे हिन क़ाबिल बणायो आहे, जिन असांजे हथनि ते मेहंदी लॻाए असांखे मोड़ ॿधी घोट बणायो, ऐं अॼु उहे वीचारियूं पोड़ियूं ईअं ई घरनि में पियूं आहिनि त उन्हनि जो को बि अहसासु करण जे लाइ तयारु न आहे। पर इहो यादि रखणु घुरिजे त माउ हिकु अहिड़ो अनमोल ऐं अज़ीम रिश्तो आहे जेको असांखे कॾहिं बि ॿीहर न मिलंदो। सो इन रिश्ते जो क़दुरु कयो। जिन जा माउ पीउ ज़िंदा आहिनि, अलाह ताला उन्हनि खे सिहत कामिला, शिफ़ा अता फ़रमाए ऐं ख़ुशियुनि भरी डिघी ज़िंदगी अता फ़रमाए, ऐं जिन जा वालिदैन गुज़ारे विया आहिनि, हिन दुनिया मां रहलत करे विया आहिनि, अलाह ताला उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए, उन्हनि जे दर्जात खे बुलंद फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो घुरे। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।